अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह वख़लक़ मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअन वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती व फ़ी रिवायतिन मन रग़िब अन सुन्नती फ़लैस मिन्नी व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुनकहुल मरअतु लिअर्बइन लिमालिहा व लिनसबिहा व लिजमालिहा व लिदीनिहा फ़ज़फ़र बिज़ातिद्दीन वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़व्वजुल मरअतु सालिहा फ़इन्नल इर्क़ कसकसुन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। गडाणी बिरादरी सां वाबिस मुसलमान भाइरो, अॼु रब ताला तव्हां असांखे इस्लाम जी अहम इबादत निकाह जे तक़रीब में हाज़री जी सआदत नसीब फरमाई आहे। उन निकाह जी मुनासिबत सां क़ुरान पाक जे दीनी जलसे जो इंतिखाब थियो आहे, जिथे तव्हां असां आम इंसान निकाह जे ख़ुतबे जे लाइ हिकिड़े आलिम दीन जो इंतिखाब कंदा हूं त निकाह आलिम सगुरो पढ़ाए त मुसलमानो इहो भी सुन्नत तरीक़ो आहे जो उन निकाह जे मौक़े ते कुछ नसीहत जूं ॻाल्हियूं थियनि, नसीहत जा लफ़्ज़ थियनि। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं निकाह जे मौक़े ते ईंदा हुआ त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ नसीहत फरमाईंदा। हे त तव्हां असां मुसलमाननि उन इबादत जो हुलियो ई बिगाड़े छॾियो आहे। अक्सर व बेशतर घणा माण्हू निकाह जे मौक़े ते दुहुल थींदो, साज़ थींदो, बेपर्दगी थींदी, शहरनि में माण्हू निकाह शादी हालनि में थींदा, पोइ हुते ख़िराफ़ात थींदी, पैसे जो ज़ियान थींदो। लेकिन इंसानो इहा निकाह दीन में अहम इबादत आहे। एडी वॾी इबादत आहे जो पहिरें इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम में अल्लाह से निकाह जी इबादत रखी।
ऐं आख़िरी रसूल पैगम्बर जी शरीयत में रब साईं निकाह जी इबादत रखी ऐं जन्नत में ॿियूं इबादतूं न आहिनि, अलबत्ता निकाह जी इबादत खे अल्लाह साईं जन्नत में बि रखियो आहे। मुस्लमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान खे दुनिया में ॿिनि शयुनि में रखियो आहे। या त इंसान जी हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे ख़ुशीअ जी, पुट थो ॼमे, निकाह थो करे, घरड़ो थो ठाहे, ज़मीन मां आमदनी भली थी, या इंसान जे नेमत जी ज़िंदगी हूंदी आहे, या इंसान जी ज़िंदगी हूंदी आहे नक़मत जी। हिन जे मथां बीमारी, तकलीफ़, ग़म, सदमो, हादसात, परेशानियूं, जेके बि तव्हां असां इंसान रहूं था, मुस्लमान या गैर मुस्लिम, हर हिकिड़ो इंसान इन ॿिनि शयुनि जे अंदरि ज़िंदगी गुज़ारे थो। या त हुन जे मथां रब जूं नेमतूं थियनि थियूं, या उन इंसान जे मथां इम्तिहान, तकलीफ़ूं, बीमारियूं, परेशानियूं, हादसा था अचनि। ॿिन्हिनि शयुनि में पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़र्क़ु ॿुधायो। महबूब मुस्तफ़ा फरमायो त मुस्लमान ऐं काफ़िर जे ख़ुशीअ में बि फ़र्क़ु आहे, ग़म में बि फ़र्क़ु आहे। काफ़िर खे नेमत मिलंदी आहे त गुनाह कंदो, तकब्बुर कंदो, इसराफ़ कंदो, नाफ़रमानी कंदो, लेकिन महबूब मुस्तफ़ा फरमायो मुस्लमान खे नेमत मिलंदी आहे त उन नेमत ते पंहिंजे अल्लाह जो शुक्र कंदो, रब जी बंदगी कंदो। इन जे करे निकाह हिकिड़ी वॾी नेमत आहे। त हाणे इन में तव्हां असांखे मसनून अमल इहो ॾसियल आहे त निकाह जे मौक़े ते जिते घोट खे साफ़ सुथरो सुठो कपिड़ो पाराइबो आहे, निकाह थींदो आहे, उन खां बाद उनखे चइबो आहे नफ़िल पढ़ो। नफ़िल पढ़ाईंदा आहियूं, नफ़िल छो पढ़ाइबो आहे? इन जे करे त इन नेमत ते तूं अल्लाह खे यादि कर। ईअं न आहे त शादी ॾिसी औरत ॾिसी रब खे विसारे छॾे, न, बल्कि इन ख़ुशीअ में बि पंहिंजे रब सां तालुक़ हुजे। त इंसानो दीन जी तालीम असुल इहा आहे, महबूब मुस्तफ़ा जी तालीम सुन्नत तरीक़ो इहो आहे त गैर मुस्लिम नेमत ते अल्लाह जी नाफ़रमानी कंदो, गुनाह कंदो, बुराई कंदो, पंहिंजे पैसे खे विञाईंदो, लेकिन मुस्लमान जी सुञाण महबूब मुस्तफ़ा इहा ॿुधाई त अल्लाह जी नेमत ते मुस्लमान अल्लाह जी इबादत, रब जो शुक्र कंदो। ईअं ई महबूब मुस्तफ़ा फरमायो ग़म ऐं सदमे में, फौतगी में, बीमारी में, परेशानी में, हादसात में मुस्लमान सब्र कंदो। हुक्म आहे सब्र जो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात। ऐं मुस्लमानो रब खां मदद घुरो सब्र सां ऐं निमाज़ सां। त मुस्लमान जी सुञाण सब्र आहे ऐं गैर मुस्लिम काफ़िर इंसान जी सुञाण बेसब्री आहे। फौतगी थी पई, रड़ियूं कंदो, दाहूं कंदो, मुंहं में मिटी हणंदो, सीने खे धक हणंदो, चार माण्हू ॾिसी वधीक अञा रड़ियूं दाहूं कंदो, जीअं माण्हू सम्झनि त हिन खे ग़म सदमो आहे। अहिड़ी जहालत जी रसूमात खां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मनो कयो। बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा महबूब मुस्तफ़ा जी नियाणी आहे, दुनिया मां वञे थी। अरब जे अंदरि हिकिड़ी रस्म हुई, जेकॾहिं मर्द फौत थींदो हो त मर्द उन जा पार कढंदा हुआ, माना जनाज़े जी चौधारी फिरनि, सीने खे धक हणनि, रड़ियूं करनि, दाहूं करनि। अॼु बि किथे किथे इंसान जन खे दीन जी सम्झ न आहे, इहे ख़िराफ़ात, जहालत जूं रसूमात कंदा आहिनि। ऐं जे औरत फौत थींदी त औरतूं नौह ऐं पार कढजियूं। त महबूब मुस्तफ़ा जी नियाणी बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जी वफ़ात थी पई। हाणे अरब जूं औरतूं आयूं, उते नौह पार पियूं कढनि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन खे हुकुम कयो, वञ इन्हनि औरतुनि खे मनो करे आ त हिते नौह पार न करनि, सब्र करनि। पोइ हज़रत उमर साईं जे बाद अचण खां रोकण खां बि औरतूं न पियूं मनो करनि। उनमें रस्म हुई जहालत जी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, उन्हनि औरतुनि खे नसीहत कयऊं, इया कुन वनईक शैतान महमा कान मिनल ऐन व मिनल क़ल्ब फहुव मिनर रहमान व मिनर रहम व महमा कान
मिनल यद व मिनल लिसान फहुव मिन शैतान व मिनल लान। समझो इंसान हो। महबूब मुस्तफ़ा फरमायो अहिड़ो ग़म ऐं सदमो जंहिंमें अखि आली थी पए, जंहिंमें दिलि नरम थी पए, औलाद जे वञण सां, अबे अमर जे वञण सां, भाउ भेण अज़ीज़ क़रीब जे वञण सां इंसान खे हिकिड़ो मौत जो सदमो थींदो आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो जंहिं ग़म सदमे में अखि आली थी पई, जंहिं ग़म सदमे में दिलि नरम थी पई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फहुव मिनर रहमान व मिनर रहम, इहो अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं रहमत जी निशानी आहे, इहा रहमत आहे। ऐं ईअं ई महबूब मुस्तफ़ा फरमायो अहिड़ो ग़म सदमो जंहिंमें इंसान जी अखि आली न थिए, दिलि नरम न थिए, बल्कि हिन जा हथ ऐं ज़ुबान, हिन जा हथ सीने ते लॻनि, ज़ुबान सां नौह पार कढे रड़ियूं करे, त महबूब मुस्तफ़ा फरमायो फहुव मिन शैतान व मिन लान, इहो शैतान जो कमु आहे, बजाए रहमत जे रब जे तरफ़ां लानत वसंदी। तंहिंजे करे मुस्लमानो, तव्हां असां पंहिंजी ख़ुशियुनि में, पंहिंजे ग़म ऐं सदमे में जॾहिं दीन मिलियो आहे, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुम अल इस्लाम दीना। अल्लाह से छा फरमायो, तव्हांखे दीन मिलियो कामिल, तव्हांखे दीन मिलियो ताम। अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती, इकमाल ऐं इतमाम। उलमा इकराम था फरमाइनि कामिल उहा शइ थींदी आहे जेका नाक़िस हुई, जेका घटि हुई, उनखे इंतिहा ते पहुचाइण सभु ख़ूबियूं ख़सरतूं, इनखे चइबो आहे हीअ शइ हाणे कामिल मुकमल थी पई। इतमाम उनखे चइबो आहे जो उनजी बातिनी शयूं, अंदरूनी शयुनि खे कमाल ते पहुचाइजे। इकमाल चइबो आहे ज़ाहिरी तरह सां, जीअं अल्लाह से तव्हां असांखे ठाहियो आहे, इंसान जा ज़ाहिरी उज़वा, हथनि में कहिड़ी सूंहं आहे, चहिरे में कीअं सूंहं आहे, पेरनि में कीअं सूंहं आहे, इहो इकमाल आहे। इतमाम चइबो आहे अंदर जे अल्लाह साईं जेको निज़ाम रखियो आहे इंसान जे अंदरि, उहे इंसान जा उज़वा सही कमु करनि, हर उज़वो, इहो चइबो आहे इतमाम। त छा मक़सदु थियो, अल्लाह से फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती। ऐं मुसलमानो, मां रब अहकमुल हाकिमीन, तव्हांखे जेको दीन इस्लाम शरीयत मुहम्मदी ॾिनी आहे, इहा शरीयत मुहम्मदी कामिल आहे ऐं पूरी इतमाम वारी आहे। ज़ाहिरी तरह सां बि शरीयत कामिल आहे, बातिनी तरह सां बि शरीयत कामिल आहे। शरीयत खां सवाइ कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे जो माण्हू ॿिए कंहिं मज़हब ॾे वञे, कंहिं हिंदुनि जी रस्म खे अपनायो, ज़रूरत ई कोन्हे। कंहिं यहूदियुनि ईसाइनि जे तरीक़े खे अपनायो, ज़रूरत ई कोन्हे। कंहिं बेदीन इंसाननि जे नक्शे क़दम ते हलो, उन्हनि जे उन इहा तर्ज़ तरीक़े ते ज़रूरत ई कोन्हे। जॾहिं तव्हांखे क़ुरान पाक जी नेमत मिली, महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत तय्यब मिली, दीन इस्लाम जहिड़ी नेमत मिली, हाणे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे। तंहिंजे करे इंसानो, हे दीन कामिल मुकमल आहे। त ग़ैर मुस्लिम मुस्लमान जी सुञाण इहा आहे त मुस्लमान उन नेमत ते शुक्र कंदो, सभु अल्लाह जी बंदगी कंदो, ग़म सदमे में सब्र कंदो। ग़ैर मुस्लिम नेमत ते गुनाह कंदो आहे ऐं उन ग़म सदमे में बेसब्री कंदो। हाणे अल्लाह साईं तव्हां असांखे अक़ुल ॾिनो आहे, रिढ बकरी त कोन्हे, पंहिंजे हालात खे ॾिसूं। तव्हां असांजा जे निकाह थींदा आहिनि, ख़ुशियूं थींदियूं आहिनि, पुटड़ो ॼमंदो आहे, त पोइ इन्हनि में असां में अल्लाह जो शुक्र आहे या बंदगी आहे, या असां में को गुनाह नाफ़रमानी हूंदी आहे। निकाह जे मौक़े ते बेपर्दगी थींदी, निकाह जे मौक़े ते दोहल ऐं साज़ थींदो, निकाह जे मौक़े ते जेके हिन राग थींदो, साज़ थींदो। हाणे त अहिड़ी नहूसत थी पई आहे जो रब माफ़ी ॾे, जेकॾहिं को इंसान दीनदार नेक सालियो रस्ते सां रोड सां वञे थो, ॼञ गुज़रंदी आहे, अॻियां डेग हले थो, साज़ हले थो, औरतुनि में न हयाव न परदो। ईअं ई रोड रस्ते सां साज़ हले थो पियो, या कंहिं ॻोठड़े में, इलाइक़े में, शहर में शादी हूंदी आहे, 8 ॾींहं पाड़े वारनि जे लाइ आज़ार आहे, पया ठकाव निकिरंदा, राग साज़ थींदो, ॾाढिया आवाज़ सां साज़ हलंदो। ऐं इंसानो, इहो साज़ कहिड़ो मलून शइ आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सौतान मलऊनान फि दुनिया वल आखिरा,
अल्लाह जे नबी फरमायो ॿ हिकिड़ा आवाज़ आहिनि, दुनिया में भी उन्हनि ते लानत है, आख़िरत में भी लानत है। फरमायो मिन नेमतिन, हिकु नेमत जे वक़्त में राग मौसूकी जो आवाज़, ॿियो ग़म ऐं सदमे में नौह ऐं ग़म में उहे सीने के धक हणण जो आवाज़, रड़ियूं करणु। महबूब मुस्तफ़ा फरमायो ॿिन्ही आवाज़नि में अल्लाह जी लानत वसंदी आहे, रब जी रहमत न वसंदी आहे। माण्हुनि खे शिकायत आहे साईं घर में बरकत कोन्हे, रिज़्क़ में बरकत कोन्हे, काॾों बरकत थिए। तव्हां असां रहमत जो दरवाज़ो ई बंदि कयो आहे। असांजा हज़रत साईं वॾा रहमतुल्लाह अलैह भिक सां हज़रत साईं जन जी ख़िदमत में हिकिड़ी जमात आई, बिरादरी आहे। उन जे ॻोठ में हिकिड़ो बेदीन माण्हू उते आबाद थियो जंहिंजो अक़ीदो सही न हो। पोइ उन इहे ॻोठ में ज़मीना वठणु शुरू कयूं। हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैह जन उन्हनि फ़क़ीरनि खे वज़ीफ़ो बि ॾिनो, ज़िक्र बि ॾसी ॾियो, पुट हे पढ़ो, पर फरमायो पुट शर्त आहे, तव्हां हो नेक निमाज़ी माण्हू, तव्हांजो मथो ढकियल आहे, मथे ते आहे दिस्तार, हाणे तव्हां उन ज़मीन मां गुज़रो, लेकिन मथो उघाड़ो करे गुज़र कंदा कयो। तव्हांजे मथे ते टोपी न हुजे, पटको न हुजे, उन जो लाबारो तव्हां कयो, उहो फ़सुलु तव्हां कयो, पोख तव्हां कयो, हे ज़िक्र बि कयो अल्लाह साईं तव्हांजे ज़मीन जी हिफ़ाज़त कंदो। पोइ उन्हनि फ़क़ीरनि दीनदारनि इहो कयो जो जंहिं महिल बि गुज़र करनि त उनजे ज़मीन मां बने मां गुज़र करनि, टोपी लाहे करे, पटको लाहे, मथो उघाड़ो थी उन जी ज़मीन मां गुज़र करनि। जॾहिं उन जो लाबारो थिए, रोंबो थिए, हे ईअं कयूं त कुझु अरसे खां बाद उहो शख़्स उतां लॾे हलियो वियो, हुनखे ज़मीन में आमदनी न थी। हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में उहे फ़क़ीर आया ॻोठाणा। साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेका असांखे दुआ घुरी ही ज़िक्र ॾिनो हो, चंडो माण्हू ॻोठ खां लॾे, पर साईं इहा हिकमत त ॿुधायो, हिकमत छा हुई? हज़रत साईं जन फरमायो त पुट जॾहिं मथो ढकियल हूंदो आहे त अल्लाह जी रहमत पवंदी आहे, जॾहिं मथो उघाड़ो हूंदो आहे त रब जी रहमत न पवंदी आहे। पुट हाणे तव्हां नेक निमाज़ी माण्हू हुयो, रब जी इबादत अल्लाह जो ज़िक्र पिया कयो, तंहिंजे करे इहो माण्हू हो चंडो, हुन ज़मीन वरिती, तव्हां शरीफ़ माण्हू, तव्हां जूं नियाणियूं घरड़े खां ॿाहिरि वञनि पंहिंजे ज़मीन ते पोख ते, तंहिंजे करे हो हरू भरू तव्हां सां खैस करे आहे, चंडो माण्हू हो। पुट तव्हांखे इन जे करे अमल न छॾियोसीं जो तव्हां मथो उघाड़ो करे वञो त पोइ उन जे पोख में बरकत न पवंदी, जंहिंजे करे हुनखे पोख में बरकत न पई, फ़सुलु भलो न थियोसि, तंहिंजे करे हो तंग थी हलियो वियो। फरमायूं मथो ढकियल हूंदो आहे त अल्लाह जी रहमत पवंदी। हाणे मुस्लमानो ॾिसो त मथो ढकणु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे, सहाबा जो तरीक़ो आहे, अहल बैत जो तरीक़ो आहे। मथो उघाड़ो यहूदिन ईसाइन जो तरीक़ो आहे। इहे गैर मुस्लिम बेदीन इंसान जो मथे खे उघाड़ो रखनि, तंहिंजे करे न इंसान हो। जॾहिं तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत मिलियल आहे त मुस्लमान खे ॿिए कंहिं पासे ॾे वञण जी ज़रूरत ई कोन्हे। त इंसान हो, अल्लाह साईं इंसान ज़ात में मर्द खे बि पैदा कयो, औरत खे बि पैदा कयो। दुनिया में जीअं मर्द जी ज़रूरत आहे, औरत जी बि ज़रूरत आहे। इहा कोन्हे त सिर्फ़ु मर्दनि में ख़ूबियूं आहिनि, जीअं अल्लाह साईं मर्दनि में ख़ूबियूं रखियूं आहिनि, मस्जिद जो इमाम थींदो, हुक्मरान थिए, नबी थिए, अहिड़े तरीक़े सां निमाज़, रोज़ो, ख़ैर ख़ैरात, अल्लाह जो ज़िक्र, इहे ख़ूबियूं ख़सलतूं रब जी इबादत, बंदगी, इल्म, क़ुरान जो, दीन जो जीअं मर्दनि में ख़ूबियूं आहिनि, तीअं अल्लाह साईं इहे ख़ूबियूं ख़सलतूं औरत ज़ात में बि रखियूं। जीअं ईमान मर्दनि में औरतुनि में बि, निमाज़ मर्दनि में औरतुनि में बि, रोज़ो मर्दनि में औरतुनि में बि, ज़कात मर्दनि में औरतुनि में बि, ख़ैरात मर्दनि में औरतुनि में बि, ओगड़ जी हिफ़ाज़त मर्दनि में औरतुनि में बि, अल्लाह जो ज़िक्र मर्दनि में औरतुनि में बि। लेकिन इंसान हो, जेकॾहिं तव्हां असां दीन इस्लाम जी तारीख़ पढ़ंदासूं त इस्लाम जी तारीख़ में औरतुनि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। बराबर दीन इस्लाम में हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु सय्यद शुहदा आहिनि, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु शहीद थिया, हज़रत अली साईं शहीद थिया, हज़रत हुसैन साईं शहीद थिया, कई सहाबी शहीद थिया। लेकिन सहाबी मर्दनि जी शहादत पोइ आहे, अॻ में बीबी सुमैय्यह रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत जी शहादत आहे।
जेकॾहिं तव्हां असां नज़र कंदासीं इल्म ते दीन ते त बराबर दीन जे अंदरि हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रईसुल मुफ़स्सिरीन आहे, हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद सहाबी इल्म जो खज़ानो आहे, हज़रत उबई इब्न काब सहाबी सगोरा कारियुल उहे जेके आहिनि उन्हनि खे अलक़ाब आहिनि, बराबर उन्हनि सहाबी मर्दनि में ख़ूबियूं हूं। लेकिन तव्हां औरत ज़ात में जेकॾहिं उम्महातुल मोमिनीन मुसलमाननि जी उम्मत जी अमड़ आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जे मथां उन जी तारीख़ ऐं उन्हीअ जे मथां तव्हां नज़र रखंदो त क़ुरान ऐं इल्म ऐं दीन में अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा में वॾियूं ख़ूबियूं ऐं ख़सलतूं। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, लो वुज़न इल्म अज़वाज नबी व इल्म सहाबवत ते लफ़व्वक आयशत इल्मा। फरमायो ऐं इंसानो, तव्हां उम्मत जे अंदरि तमाम सहाबी मर्दन सहाबी औरतुनि उम्महातुल मोमिनीन जो इल्म हिकिड़े पासे खे रखो, ॿिए पासे खां अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा जो इल्म रखो। लफ़व्वक आयशत इल्मा, अल्लाह साईं इल्म में अम्मा आयशा खे वॾो मक़ाम मर्तबो अता फरमायो। ऐं इंसानो, निकाह जो मौक़ो आहे, तव्हां असां रिश्ता कंदा हूं, रिश्तनि जो इंतिखाब केरु कंदा आहिनि? वॾड़ा कंदा आहिनि, मासी कंदी, अमड़ कंदी, अबो कंदो, बिरादरी मां वॾड़ा रिश्तनि जो इंतिखाब कंदा आहिनि। लेकिन अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा जो जेको रिश्तो महबूब मुस्तफ़ा सां थिए थो, इहो अल्लाह जो इंतिखाब आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे फरमायो त मां निंड में ख्वाब ॾिठुमि, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जन्नत जो रुमाल खणी आयो। फरमायो अल्लाह जा रसूल, तव्हां इन कपिड़े खे खोलियो, रुमाल खे, इन में हिकिड़ी औरत जी तस्वीर ॾिसण में ईंदी, जेका तव्हांखे ॾिसण में अचे उहा अव्हां जी घरवारी हूंदी, मुसलमाननि जी अमड़ आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो, मां इहो ख्वाब 3 रातियूं मुसलसल ॾिठुमि। पहिरीं राति उन रुमाल खे ख्वाब में खोलियुमि त तस्वीर अम्मा आयशा तय्यबा ताहिरा जी हुई। ॿी राति उन रुमाल खे खोलियुमि जेको जिब्रील जन्नत मां खणी आयो। अल्लाह जे हुकुम सां रब थो चवे त इहा तव्हांजी घरवारी बणबी। जॾहिं रुमाल खे खोलियुमि त तस्वीर अम्मा आयशा तय्यबा ताहिरा जी हुई। 3 राति महबूब मुस्तफ़ा फरमायो, उन रुमाल खे खोलियुमि जेको जन्नत मां हज़रत जिब्रील खणी आयो रब जे हुकुम सां। ऐं अल्लाह जा रसूल, इन रुमाल खे खोलियो, जेका औरत तव्हांखे ॾिसण में अचे इहा मुसलमाननि जी अमड़ महबूब मुस्तफ़ा जी घरवारी हूंदी। महबूब मुस्तफ़ा सहाबा खे फरमायो, जॾहिं 3 राति बि उन रुमाल खे खोलियुमि त तस्वीर आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जी। मुसलमानो, तव्हां असां रिश्तनि में सोचे समझी इंतिखाब कंदा हूं, लेकिन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो उहो रिश्तो आहे जेको अल्लाह जे इंतिखाब सां थिए थो, रब जो इंतिखाब आहे। तंहिंजे करे सिद्दीक़ जे घर सां केरु लेखो न करे सघंदो। तव्हांखे मौलाना मोहम्मद शरीफ़ साहब फरमायो न, सिद्दीक़ जो त वॾो मक़ाम आहे। एतिरे क़दुरु उलमा इकराम था फरमाइनि, हे साम्हूं सेवर आहे, बल्ब आहे, सेवर आहे, इन में रोशनाई आहे, कीअं अंधेरो ख़तमु थी वियो, हर शइ ॾिसण में थी अचे, जीत जड़ो ॾिसण में थो अचे। हाणे इन में कनेक्शन आहे, इन में तार लॻल आहे, लेकिन इन सेवर जे भिक सां हिकिड़ो ॿियो बल्ब हुजे, जेको हुजे उन हीअ सेवर वांगुरु, बल्ब वांगुरु, उन जो तार कनेक्शन बि हुजे, पर हिकिड़ो बल्ब ॿरे ॿियो न ॿरे। जेको ॿरे इहो मुहम्मद मुस्तफ़ा नबी आहे। जंहिं बल्ब में कनेक्शन तार आहे, सिर्फ़ बटन हणिजे त उहो ई रोशन थिए, इहो बंदि बल्ब हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। बस सभु ख़ूबियूं ऐं ख़सलतूं आहिनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो त अल्लाह रब अहकमुल हाकिमीन, मां मुहम्मद मुस्तफ़ा जे सीने में जेका शइ रखी, सबब तो फी सदर अबा बकरन, मां हर शइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सीने में रखी। मां सब्बल्लाहु फी सदरी सबब तो फी सदर अबा बकरन, अल्लाह साईं जेका बि मां मुहम्मद मुस्तफ़ा जे सीने मुबारक में शइ रखी, मां हर शइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सीने में रखी। मुहम्मद मुस्तफ़ा में इल्म, सिद्दीक़ में इल्म, महबूब मुस्तफ़ा में शुजात, सिद्दीक़ में शुजात, महबूब मुस्तफ़ा में सब्र, सिद्दीक़ में सब्र, महबूब मुस्तफ़ा में खुल्क़ अज़ीम, सिद्दीक़ में खुल्क़ अज़ीम।
यानी हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी जो अक्स ऐं नमूनो उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। मा सब्बल्लाहु फी सदरी सबबतु फी सदर अबू बकर। हर शइ हज़रत सिद्दीक़ जे सीने में, ज़ाहिरी इल्म भी सिद्दीक़ जे सीने में ऐं लुदनी इल्म भी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सीने में रखियो आहे। तंहिंजे करे इंसान हो इन घराणे सां दुनिया रीस नथी करे सघे। हे अल्लाह जो इंतिखाब आहे। त ख़ैर दुनिया जे अंदरि चूंकि निकाह जी तकरीब आहे, इन हिसाब सां तव्हांजी ख़िदमत में थोरो निकाह जे मुतालिक़ कहिड़ियूं अल्लाह से उन में हिकमतूं रखियूं आहिनि, चंद शयूं मां अर्ज़ु कंदुसि, तव्हांजो तवजो हूंदो, ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ईंदी। अल्लाह साईं मर्द खे बि पैदा कयो, औरत खे बि पैदा कयो। जीअं दुनिया में मर्द जी ज़रूरत आहे, औरत जी बि ज़रूरत आहे। औरत बि ज़रूरत आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो अन्निसाउ शक़ाइक़ुर रिजाल, औरतूं मर्दनि जे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। हिकिड़ा कम मर्द कंदो आहे, ॿाहिरियां कम, मुलाज़मत, नौकिरी, धंधो, वापारु, लेकिन हिकिड़ा कम औरतुनि जे हवाले आहिनि। ॿार जी तरबियत, घर में देखभाल, मुड़ुस खे तसली ऐं उन जे सामान जी हिफ़ाज़त, घर खे साफ़ सुथरो अछो उजरो रखणु। अल्लाह साईं इहे ख़ूबियूं ख़सलतूं औरत ज़ात में रखियूं आहिनि। तंहिंजे करे जीअं दुनिया में मर्द जी ज़रूरत आहे, तीअं दुनिया में औरत जी बि ज़रूरत आहे। लेकिन अल्लाह साईं दीन में निकाह छो रखियो आहे? अल्लाह साईं इहो निकाह जोड़ा हर मख़लूक में रखिया आहिनि। जानवरनि में, पखियुनि में, अनाज में, फसुलनि में, इन में बि जोड़ा आहिनि। अल्लाह साईं हर शइ में जोड़ो रखियो आहे। सिर्फ़ इंसाननि में जोड़ो न आहे। लेकिन इंसानो निकाह जी जेका इबादत आहे, अल्लाह साईं निकाह जी इबादत खे हिन जे करे रखियो आहे त तव्हां असां इंसान दुनिया में हमेशह हिकिड़े हाल में न आहियूं। मसलन ईअं न आहे जेको नौजवान आहे त 100 साल ताईं नौजवान हूंदो, इहो इंसान 70-80 साल ताईं नौजवान हूंदो, न। सुम रददनाहु अस्फल साफिलीन।